अदाची मीरा साईं हमरा हिकिड़ो हुजे पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे। हमरा हिकिड़ो हुजे हुनजी दोस्ती ॿिए हंधि बि हुजे। अॻे वीचारनि माण्हुनि में एतिरो इल्मु कोन हूंदो हो, शऊर कोन हूंदो हो। पोइ हुनजो वीचारु वकुल बि को मूं वांगुरु हुजे। हिनजो ख़्यालु थियो यार दोस्त दम 2 टे ॾींहं वञा को उन को गुज़ारे अचां, दोस्त जो हाल वाल वठी अचां। हमरा असीं संबध कई अची दोस्त वटि पहुतो। कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी दोस्त वीचारो को अॻई बीमार हुजे, तकलीफ़ में हुजे, हुनखे पेट में का तकलीफ़ हुजे। हीअ अची महिमान थियो, राति जो हुन वटि रहियो। त असांजी जो समा रवाज आहे बाबा, सिंधी माण्हू महिमान नवाज़। हुन पंहिंजे हिसाब सां हिन लाइ मानी तयारु कराई। मानी खणी आयो ॿाहिरि, हीअ हिन सां गॾु वेही रहियो। चई बा हाणे तूं त खाईंदे या मानी, मूंखे बि तोसां गॾु खाइणी आहे, पर हाणे मां बीमार आहियां, मां पंहिंजी खिचड़ी खणी आयो आहियां। मां पंहिंजी इहा खिचड़ी थो खां, तूं पंहिंजी मानी खा, पर खाईंदा ॿई गॾु हिकिड़ी खट ते वेही। अदा बिस्मिल्लाह, हुन थी मानी खाधी। मानी त हुन वरी ऑफर कयो, दादा अॼु खिचड़ी मुंहिंजी खाई त थोरी टेस्ट कर। हुन जो वीचारे खिचड़ी खाधी त हुन ज़िंदगीअ में खिचड़ी खाधी न हुजे, हुनखे खिचड़ीअ ॾिनो ॾाढो मज़ो। हिनखे चई यार हाणे आउं ॻोठु वापसि वञा त नालो मूंखे ॿुधाए जा त या आउं घर वञी ठारायां। हुन चयो दादा या चांवरनि जी आहे, खिचड़ी आहे, बसि इहा नरम ग़िज़ा आहे, ठहंदी आहे, पेट में का तकलीफ़ थींदी आहे घर में ठहंदी आहे। चई यार मां त पहिरियों चकर पियो खां। चई ठीकु आहे दादा, तूं नालो यादि करे छॾिजां। अदा 2 ॾींहं रहियो, 3 ॾींहं दोस्त खां मोकिलाई सुबुह साण। अॻे हूंदा पंध, हमरा जी पंध निकितो। हाणे चवंदो अचे बा खिचड़ी खिचड़ी खिचड़ी, हुन ॿुधाए बाबा यादि कंदो वञो। खिचड़ी खिचड़ी चवंदो अचे। रस्ते में हिनखे किथे पेशाब लॻो, हिन 2 मिंट ब्रेक कयो, पेशाब करे जो उथियो त हाणे हिन खां खिचड़ी विसरी वई। हाणे चवंदो अचे उॾचिणी 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 जो चवंदो अचे त तितरनि जा हिकिड़ा शिकारी हुजनि, उहे शिकार पिया कनि, उन्हनि जे कननि ते आवाज़ पियो यार आवाज़ पियो अचे उॾचिणी उॾचिणी। इहो चकर कहिड़ो? हिननि जो ॾिठो त हमरा हिकिड़ो अचे पियो, पर उॾचिणी उॾचिणी कंदो अचे। हुननि खे अची वई कावड़ बा ॾाढी, हिनखे ॾिनऊं मार। असां हिते शिकार लाइ वेठा आहियूं, हिते 2 बरातियूं सीअ में मुआऊं, ऐं तुंहिंजी आहे या उॾचिणी उॾचिणी। चई अदा पोइ मां छा चवां? चई अदा तूं चओ त अलाह करे सभु फासनि। हाणे साईं हुनजी आकार हुजे अलाह करे सभु फासनि, अलाह करे सभु फासनि। ईअं कंदो अचे त बा चोर हिकिड़ा हुजनि, उहे चोरीअ जो सामान खयो पिया अचनि। हिन जी आई लोली अलाह करे सभु फासनि, अलाह करे सभु फासनि। बाबा ॾे जो खणी चोरनि जे कननि ते आवाज़ पियो यार हीअ त असांखे पियो चए अलाह करे सभु फासनि। बाबा ॾाढी हिनखे चोरनि बि ॾिनी मार। मार जो हिनखे ॾिनऊं त हाणे चई अदा भला मूंखे ॿुधायो त मां छा चवां? चई अदा तूं चओ त इहो छॾे ॿियो खणनि, इहो छॾे ॿियो खणनि। हाणे साईं हीअ अॻिते वधियो, हिनजी हाई लोली हुजे इहो छॾे ॿियो खणनि, इहो छॾे ॿियो खणनि। सुबुह थी वियो, ईअं ॻोठ खां जो मटियो थो त हिकिड़ो जनाज़ो खयो पिया अचनि। हिन जी आई लोली इहो छॾे ॿियो खणनि, इहो छॾे। अदा हुतां जो बटन माण्हुनि जे कन ते पड़वाल पियो खणा, हीअ छा थो चए? हमरा नौजवान 2 टे निकिता, ॾाढी हिनखे ॾिनऊं पिञ। अबा हेॾी ख़बर छा आहे? चई अदा भला मां छा चवां? चई जहिड़ी हिननि सां थी आहे अहिड़ी शल ख़ुदा कंहिंसां न करे। हाणे साईं हिनजी आई लोली जहिड़ी हिननि सां थी आहे अहिड़ी शल ख़ुदा कंहिंसां न करे। ईअं चवंदो अचे त अॻियां हिकिड़ी ॼञ पई थी अचे शादीअ जे लाइ। हिन जो हुननि खे ॾिसी चयो जहिड़ी हिननि सां थी आहे कंहिंसां अहिड़ी न करे। अबा वरी था उतां 2 टे नौजवान निकिरनि, 2 टे नौजवान निकिता। चई ॼटया पुट असीं वञूं पिया हमरा परणाइण, शादी करण, अहिड़ी कंहिंसां न थिए। ॾाढी हिनखे ॾिनऊं पीलक। अदा भला मां छा चवां? हाणे ग़रीब जी फाथो। चई बाबा तूं चओ त अलाह करे सभिनी वटि अहिड़ा ॾींहं अचनि, सभिनी वटि अहिड़ा ॾींहं हुजनि, सभिनी वटि अहिड़ा ॾींहं हुजनि। हाणे हिनजी इहा कार हुजई। ॻोठु हिकिड़ो हुजे कुंभरनि जो, हुते अॻु में आवियूं कंदा कुंभर, उहे थांव ठिकर ठाहींदा। उन्हनि मां का यार उन्हनि जे ॻोठ खे बाहि लॻी वई। हीअ जो जीअं पहुतो सॼो मुल्क शमा हाणी हुते पी चए थो अहिड़ा ॾींहं सभिनी वटि अचनि, अहिड़ा ॾींहं। अब हुते जो हमरान हिनखे अची वरितो त उन्हनि में हिकिड़ो नौजवान हुजे थवारी उमिरि जो मीरर छद, हे ठका मुक कराई जी अहिड़ी बणाई मुकणी जो खिचड़ी कढी। चई अदा बसि बसि इन खिचड़ीअ त मुंहिंजी बाजरी ॿोड़ी आहे यार, इहो हेतिरा त मोचड़ा मां खिचड़ीअ करे खाईंदो आहियां। वाह साईं वाह, जबरदस्त।